ओम शांति। अॼु जी वॾी तारीख़ आहे 18/7/2026। मीठे मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, हिन पुराणी दुनिया में जे प्रकार जी आशायूं मनुष्य रखंदा आहिनि, उहा आशायूं तव्हांखे न रखणियूं। सॼी दुनिया विनाश थियणी आहे। प्रश्न आहे, संगम युग ते कहिड़ी आश रखो त सभु आशायूं सदा जे लाइ पूरी थी वेंदियूं। उत्तर आहे, असां पावन ठही बाप खे यादि करे उन्हनि सां पूरो वरसो असांखे वठिणो आहे। सिर्फ़ु इहे ई आश रहणी खपे। इन आश सां सदा जे लाइ सभु आशायूं पूरी थी वेंदियूं। आयुष्मान भव, पुत्रवान भव, धनवान भव, सभु वरदान मिली वेंदा। सत्युग में सभु मनोकामनायूं पूरी थी वेंदियूं। गीता तव्हांखे तव्हां ही माता, तव्हां ही पिता आहियो। ओम शांति। मीठे मीठे रूहानी ॿार अर्थात आत्माउनि प्रति परम पिता परमात्मा इहे सम्झाइनि था। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो बाप असांखे वरदान था ॾियनि। उहो माण्हू आशीर्वाद ॾींदा आहिनि, पुत्रवान भव, आयुष्मान भव, धनवान भव। हाणे बाप तव्हांखे वरदान ॾींदा आहिनि, आयुष्मान भव, तव्हांजी आयु ॾाढी वॾी थींदी। हुते पुत्र बि हूंदा त उहे बि सुख ॾियण वारा हूंदा। हिते जो बि ॿार आहिनि सभु दुख ॾियण वारा आहिनि। सत्युग में जो ॿार हूंदा सुख ॾियण वारा हूंदा। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जो बाप बेहद जो सुख जो वरसो ॾियनि था। बराबरि असां आयुष्मान धनवान बि ठहींदासीं। हाणे कोई बि कामना दिलि में न रखणी आहे। तव्हांजी सभु कामनायूं सत्युग में पूरी थी वेंदी। हिन नर्क में कोई बि कामना न रखणी आहे। धन जी बि कामना न रखणी आहे। ॾाढो धन हुजे, वॾी नौकरी मिले, इहे बि जास्ती तमन्ना न रखणी आहे। पेट त हिकु पाव रोटी खाईंदो आहे। जास्ती लोभ में न रहणो आहे। जास्ती धन हूंदो त उहो ख़तमु थी वेंदो न। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार दे दान त छूटे ग्रहण। कहिड़ो दान ॾियो? इहे 5 विकार आहिनि न। इहे दान में ॾियणो आहे त ग्रहचारी छुटिजी वेंदी ऐं तव्हां 16 कला संपूर्ण थी वेंदव। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हिते ठहिणो आहे। 5 विकारनि जो दान ॾियणो पवंदो। ॿारनि खे बाप चईंदा आहिनि, मिठे ॿार आश कोई बि न रखो सिवाय बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठण जी। बाक़ी थोरो समय ॻायल आहे। ॾाढी वई थोरी रही। बाक़ी थोरो समय हिन विनाश में आहे। हिन करे हिन पुराणी दुनिया जी कोई आश न रखो। सिर्फ़ु बाप खे यादि कंदा रहो। यादि सां ॿारनि खे सतो प्रधान ठहिणो आहे न। बाप जी यादि सां ॿारनि खे सतो प्रधान ठहिणो आहे। हिन दुनिया में मनुष्य त आश रखंदा आहिनि, उहो कोई न रखो। आश सिर्फ़ु हिकु रखणी आहे, शिव बाबा सां असां पंहिंजो स्वर्ग जो वरसो वठूं। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। हिकु ॿ जे मथां काम कटारी हलाइणु इहो सभिनि खां वॾो दुख आहे। इन करे सन्यासी माण्हू स्त्री सां अलॻि थी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि हिननि खे छॾे ॾियो। हिन समय रावण राज्य में सभु पतित पाप आत्मायूं आहिनि। हाणे समय ॾाढो कम आहे। तव्हां अगरि बाप जी श्रीमत ते न हलंदव त श्रेष्ठ न ठहींदव। ॿारनि खे ऊच ते ऊच ठहिणो आहे। हिन करे 5 विकारनि जो दान ॾियणो आहे त ग्रहण छुटिजी वेंदो। सभिनि खां मथे ग्रहचारी आहे। सभिनि जे मथां ग्रहचारी आहे। बिल्कुलु ई कारा थी विया आहिनि। बाबा चईंदा आहिनि अगरि मूंसां वरसो वठिणो आहे त पावन ठहो।
द्वापर खां वठी करे तव्हां पतत ठहींदे ठहींदे सतो प्रधान खां तमो प्रधान थी विया आहियो। तॾहिं त ॻाईंदा आहियूं पतत पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। त बाप फरमान कंदा आहिनि ॿार हाणे पतत न ठहो, काम महाशत्रु ते जीत पायो, इन सां ई तव्हां आदि मध्य अंत दुख पायो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां स्वर्ग में बिल्कुलु पवित्र हुयो। हाणे रावण जी मत तव्हांखे पतत ठातो आहे, तॾहिं त देवताउनि जे अॻियां वञी करे उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहियो कि तव्हां सर्वगुण संपूर्ण निर्विकारी, असां विकारी आहियूं। निर्विकारी थियण सां सुख ई सुख आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे असां आया आहियूं तव्हां ॿारनि खे निर्विकारी ठाहिण। हाणे तव्हां ॿारनि खे सभु इच्छायूं छॾिणियूं आहिनि, पंहिंजो धंधो दोरी आदि भल करो, ॿियो हिकु ॿ खे ज्ञान अमृत पिलाईंदा रहो। ॻायल बि आहे अमृत छोड़ विख काहे को खाए। बाबा चईंदा आहिनि कोई बि कामना न रखो, इहे यादि जी यात्रा सां पूरो सतो प्रधान थी वेंदो। त्रेसठ जन्म त जो पाप कया वो यादि सां ई खलास थींदा। हाणे निर्विकारी ठहिणो आहे, भल माया जा तूफ़ान आया परंतु पतत न ठहिणो आहे, ईंदा। मनुष्य खां देवता ठहिणो आहे, तव्हां ही सतप्रधान पूज्य देवता हुयो, पोइ तव्हां ही पूज्य खां पुजारी ठहींदा आहियो। असां निरोगी हुआसीं पोइ रोगी ठहींदा आहियूं, हाणे पोइ वरी खां निरोगी ठहूं था न। जॾहिं निरोगी हुयो त आयु वॾी हुई, हाणे त ॾिसो वेठे वेठे मनुष्य मरी वेंदा आहिनि, त कोई बि आश न रखणी आहे। इहे सभु छीजी आशायूं आहिनि। काटन सां फूल ठहिण लाइ त हिकु ई फर्स्ट क्लास आशा बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पुण्य आत्मा ठही वेंदा। हिन समय सभिनि जे मथां राहु जो ग्रहण आहे, सॼे भारत ते राहु जो ग्रहण आहे। पोइ खपे बृहस्पति जी दशा। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असांजे मथां बृहस्पति जी दशा वेठी आहे। हाणे असांजे मथां बृहस्पति जी दशा वेठी आहे। भल भारत स्वर्ग हुयो न, सप्तक में तव्हांजे मथां बृहस्पति जी दशा हुई, हिन समय राहु जी दशा आहे। हाणे पोइ बेहद जे बाप सां बृहस्पति जी दशा मिलंदी आहे। बृहस्पति जी दशा में 21 जन्मनि जो सुख रहंदो आहे। त्रेता में हूंदी आहे शुक्र जी दशा। जेतिरो जो यादि कंदो, ॾाढो यादि कंदो त बृहस्पति जी दशा थींदी। इहे बि सम्झाए ॾिनो आहे। हाणे सभिनि खे वापसि घर हलणो आहे, हिन करे बाबा खे यादि कंदा रहो त विक्रम विनाश थींदा रहनि ऐं तव्हां उड़ण लाइक़ु ठही वेंदा। बाबा खे यादि कंदा त विक्रम विनाश थी वेंदा ऐं तव्हां उड़ण लाइक़ु ठही वेंदा। माया तव्हांजा पंख कटे छॾिया आहिनि, हाणे तव्हांखे मिलंदी आहे ईश्वर मत, जंहिंसां तव्हां सदा सुखी ठहींदा आहियो। ईश्वर मत ते तव्हां स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियो, विश्व जी बादशाही वठो था न। ईश्वर मत मिलंदी आहे कि बाप खे यादि करो त अंत मते सुगते थी वेंदी। यादि सां ई विक्रम विनाश थी वेंदा, पवित्र थी वेंदा। पवित्र आत्मा ई स्वर्ग जे लाइक़ु ठहींदी। हुते तव्हांजो शरीर बि निरोगी हूंदो, आयु बि वॾी हूंदी, धन बि ॾाढो हूंदो। हुते कॾहिं धर्म जो ॿार न ठहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि आयुष्मान भव संपत्तिवान भव। पुत्र बि हिकु ज़रूरु हूंदो। हिन समय बाप सभिनि खे धर्म जो ॿार ठाहींदा आहिनि, त पोइ सतयुग में कोई धर्म जो ॿार न हूंदो आहे। हिकु ॿार, हिकु बची, हिकु बच्चो योग सां पैदा थींदा आहिनि। पुछंदा आहिनि हुते ॿार कीअं पैदा थींदा आहिनि।
हुते त आहे ही योग बल, ड्रामा में नूंद आहे। सत्युग में सब योगी आहिनि। श्री कृष्ण खे योगेश्वर चईंदा आहिनि। इहे न श्री कृष्ण योग में रहंदा आहिनि। उहो त पूरो पवित्र योगी आहे। ईश्वर सभिनि खे योगेश्वर ठातो अथई त भविष्य में योगी रहंदा आहिनि। ईश्वर सभिनि खे योगेश्वर ठातो आहे त भविष्य में सभु योगी रहंदा आहिनि। ॾिसो केॾो समय असां योगी रहंदा आहियूं। बाप योग सिखाए करे देवता ठातो। इनखे चइबो आहे योगी अथवा ऋषि पवित्र हूंदा आहिनि। तव्हांखे सम्झाईंदा आहिनि तव्हां आहियो राज ऋषि, राजयोग सिखो था न राज जी पद पाइण लाइ। हिन समय बाप खे यादि करिणो आहे। हिते कोई उल्टी आश न रखणी आहे कि ॿार पैदा थिए, को बि विकार में वञिणो पए, काम कटारी हलाइणी पए। देह अभिमानी काम कटारी हलाईंदा आहिनि, देही अभिमानी काम कटारी न हलाईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कि ॿार पवित्र रहो। आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि कि हाणे इहे काम कटारी न हलायो। पवित्र ठहो त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। बाबा केतिरो सुख ॾींदा आहिनि। बाबा सां त पूरो वरसो वठिणो खपे न। बाबा त ग़रीब निवाज़ आहिनि। घायल बि आहे। सुदामा 2 चपटी चांवर ॾिनई त उन्हनि खे महल मिलिया। बाबा 21 जन्मनि जे लाइ वरसो ॾींदा आहिनि। इहे बि सम्झंदा आहियो हाणे सभिनि खे वापसि घर हलणो परमधाम। शिव बाबा जी स्थापना जे कार्य में जेतिरो जो मदद करे हुननि खे ओतिरो फल मिलंदो। घर में यूनिवर्सिटी व हॉस्पिटल खोलो। बोर्ड ते लिखी छॾियो भाउ ऐं भेण 21 जन्मनि जे लाइ एवर हेल्दी वेल्दी ठहिणो आहे त अची करे सम्झो। असां 1 सेकेंड में एवर हेल्दी वेल्दी ठहिण जो रास्तो ॿुधाईंदा आहियूं। तव्हां सर्जन आहियो न, सर्जन बोर्ड ज़रूरु लॻाईंदा आहिनि। न त मनुष्यनि खे कीअं पतो पए। तव्हां बि पंहिंजे घर जे ॿाहिरि बोर्ड लॻाए छॾियो। कोई बि अचे उन्हनि खे 2 बाप जो राज सम्झायो। कोई बि अचे त उन्हनि खे 2 बाप जो राज सम्झायो। हद जे बाप सां हद जो वरसो वठंदा आया आहिनि। बेहद जे बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो त बेहद जो वरसो मिलंदो। प्रोजेक्टर प्रदर्शनी में पहिरियों इहे सम्झायो। इहे पुरुषार्थ सां तव्हां इहे ठाहींदव। प्रोजेक्टर प्रदर्शनी सां पहिरियों इहे सम्झायो कि हिन पुरुषार्थ सां तव्हां ईअं ठाहींदव। हाणे संगम कलयुग सां सत्युग ठहिणो आहे। तव्हां भारतवासी सतो प्रधान हुयो, हाणे तमो प्रधान ठहिया आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां स्वर्ग जा मालिक ठही वेंदा। अक्षर ई 2 आहिनि। अलफ़ खे यादि करो त ॿिए बादशाही तव्हांजी। हिन यादि सां ख़ुशी में रहंदव। हिन छीछी दुनिया में कोई भी प्रकार जी आश न रखो। हिन यादि सां ख़ुशी में रहंदव। हिन छीछी दुनिया में कोई भी प्रकार जी आश न रखो। हिते तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो जीते जी मरण जो।
उहे त मरण खां पोइ चईंदा आहिनि स्वर्गवासी थिया। तव्हां सभिनि खे चईंदा आहियो असां स्वर्गवासी ठहिण जे लाइ बाप खे यादि कंदा आहियूं। उन सां बेहद जो सुख मिलंदो आहे। उन सां बेहद जो सुख मिलंदो आहे। बाप खे यादि करण सां तव्हां कॾहिं रोईंदव पिटंदव न। तूफ़ान माया जा ईंदा उन जा ख़्याल न करो। जीअं सम्झो ॿाहिरि कोई गेट थो खटकाए, असांखे खोलणो ई न आहे त खटकाईंदो रहे, असां ध्यानु ई न ॾियूं। माया जा तूफ़ान त ईंदा, इहे युद्ध आहे न। संकल्प विकल्प ईंदा आहिनि त मुफ़्त में टाइम वेंदो है न। संकल्प विकल्प ईंदा आहिनि त मुफ़्त में टाइम वेंदो आहे, लेकिन असां ध्यानु ई न ॾियूं। तूफ़ान त पास थी वेंदा, सदैव थोरी रहंदा। सवेरे उथी करे बाप खे यादि करिणो आहे, बाबा सां वरसो वठिणो आहे। इहे धुन अंदरि लॻी रहे कि असांखे बाबा खां पूरो पूरो वरसो वठिणो आहे। बाप ॿी कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु बाप खे यादि करो ऐं सभिनि खे भुलिजी वञो। इहे सभु मरल आहिनि, आपस में इहे ई ॻाल्हियूं कंदा रहो। बाबा हाणे त सिर्फ़ु तव्हांखे ई यादि कंदासीं, तव्हांखां स्वर्ग जो वरसो वठंदासीं। टाइम रखी छॾो, असां 3-4 बजे ज़रूरु उथी करे बाप खे यादि कंदासीं। चक्र बि यादि रखिणो है न। 3-4 बजे उथी करे बाबा खे यादि करिणो असांखे। बाबा असांखे रचता ऐं रचना जी नॉलेज ॾिनी अथई। असां हिन मनुष्य सृष्टि जार खे ॼाणंदा आहियूं। असां हिकु जन्म कीअं वठंदा आहियूं, इहा ॿुधी में आहे सभिनि जी। हाणे पोइ असां वेंदा आहियूं स्वर्ग में, वरी खां अची करे पाठ ॿुधाईंदासीं। असां आत्मायूं आहियूं। असां आत्मा आहियूं। आत्मा खे ई राज्य मिलंदो आहे। बाप खे यादि करण सां वरसे जा हक़दार ठही वेंदा आहिनि। इहे राजयोग आहे न। बाबा खे यादि कंदा आहियूं। बेहद जे बाप द्वारा अनेक बार विश्व जा मालिक असां ठहिया आहियूं। पोइ नरकवासी ठहिया आहियूं, हाणे पोइ स्वर्गवासी ठहींदासीं। हिकु बाबा जी यादि सां, बाप जी यादि सां ई सभु पाप भस्म थी वेंदा आहिनि। इन करे इनखे योग अग्नि चइबो। तव्हां ब्राह्मण आहियो, राज ऋषि। ऋषि हमेशह पवित्र हूंदा आहिनि। बाप खे यादि कंदे ऐं राजाई जो वरसो वठंदा आहिनि। हाणे थोरी विकारनि जे लाइ आश रखणी आहे, इहा छीछी आश आहे। हाणे त पालौकिक बाप सां वरसो वठणो आहे। बीमार हूंदे बि यादि करे सघंदा आहियो। बाबा खे बि ॿार प्यारा हूंदा आहिनि। बाबा खे केतिरे ॿारनि जो पत्र आदि बाबा खे लिखिणो पवंदो आहे। ॿारनि जे लाइ शिव बाबा लिखवाईंदा आहिनि। तव्हां बि पत्र लिखंदा आहियो। शिव बाबा केयर ऑफ ब्रह्मा। असां सभु शिव बाबा जा ॿार ब्रदर्स आहियूं। रूहानी बाप अची करे असांखे पावन ठाहींदा आहिनि। इन करे चइबो आहे पतित पावन। सभी आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि। पावन ठही करे पोइ छा, आत्मायूं पावन थी वियूं, सृष्टि पावन थी वई, पोइ छा, बसि आत्मा में शक्ति अची वेंदी, पोइ आत्मा पंहिंजो पाठ ॿुधाईंदी। बसि इहे ई त आहे। पाठ थोरी बदिलजी जीअं बाबा चवंदा आहिनि न कि सत्युग में बि ईअं ई थींदो। माण्हू सुबुह जो उथंदा, कमु आदि कंदा, रोटी आदि खाईंदा, फंक्शन आदि कंदा, मिलंदा जुलंदा। सत्युग में बि इहे ई हूंदो।
सिर्फ़ु छा हूंदो हुते? पवित्रता, सुख शांती, ख़ुशी हूंदी। है न? सत्युग में भी इहे ई ॿार पढ़ाई पढ़ंदा, लेकिन हुते पढ़ाई बोझ वारी न हूंदी। इहे ई खेॾंदा, खाईंदा, पीअंदा, प्रकृति सतो प्रधान हूंदी। इहे ई ॿार वॾा थींदा, पंहिंजो पंहिंजो कर्म कंदा। इहे ई थींदो, बसि हुते पवित्रता, सुख शांती हूंदी, ॿियो कुझु थोरी आहे। ये जॉब वॉब, कैरियर वैरियर, उते इहे सभु न आहे। उते सभु फिक्स आहे। द्वापर में बि एॾो कुझु न आहे। त हाणे कलयुग में थी वियो आहे एॾो पढ़ाई लिखाई, जॉब, स्टेटस वग़ैरह वग़ैरह। त बाबा असांखे चवनि था कि ॿारनि जो बाबा खे ख़्यालु रहंदो आहे, त बाबा उन्हनि खे पत्र बि लिखंदा आहिनि। रूहानी बाप अची करे असांखे पावन ठाहींदा आहिनि। इन करे बाबा खे चईंदा आहियूं पतित पावन। सभी आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि, कोई खे कॾहिं छॾंदा न आहिनि। प्रकृति बि पावन ठही वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्युग में प्रकृति बि पावन रहंदी। हाणे शरीर बि पतित आहे, तॾहिं त गंगा में शरीर धोइण वेंदा आहिनि, लेकिन आत्मा त पावन हूंदी ई न। उहा त थींदी योग अग्नि सां पावन। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सां हिन कलयुगी दुनिया में कोई भी उल्टी आश न रखनी है। संपूर्ण सतो प्रधान ठहण लाइ ईश्वर मथे हलणो आहे। ॿियो आहे पावन ठही करे वापसि घर ज़रूरु हलणो आहे। इहा हिकु आश रखणी आहे। अंत मते सुगति आहे। माया जे तूफ़ान में समय न गवाइणो आहे। वरदान सदा है न, हुन वीचारनि ते, संकल्प विकल्पनि ते ध्यानु न ॾियणो। वरदान सदा पावरफुल वृत्ति द्वारा बेहद जी सेवा में तत्पर रहण वारा हद जी ॻाल्हियुनि सां मुक्त ठहणो। जीअं साकार बाप की सेवा जे सवाइ कुझु बि ॾिखाए में न ॾींदो आहे, ईअं तव्हां ॿार बि पंहिंजी पावरफुल वृत्ति द्वारा बेहद जी सेवा में सदा तत्पर। हद जी ॻाल्हियूं स्वतः ख़तमु थी वेंदियूं। हद जी ॻाल्हियुनि में समय ॾियणु इहे बि गुड़ियनि जो खेल आहे, जंहिंमें समय एनर्जी वेस्ट थी वेंदी आहे। इन करे नंढी नंढी ॻाल्हियुनि में समय व जमा की हुई शक्तियूं व्यर्थ न गवायूं। फालतू में ॻाल्हियुनि में कर्म करो, कर्म जो फल सुठो आहे बुरो बाबा खे छॾे ॾिनो, त कॾहिं बि ॻाल्हियुनि में न फंसो। स्लोगन आहे सेवा में सफलता प्राप्त करणी आहे त बोल ऐं चाल चलन प्रभावशाली हुजे। अव्यक्त इशारो आहे। समय प्रमाण हाणे सर्व ब्रह्मण आत्माउनि खे समीप लाहींदे हुए ज्वाला स्वरूप जो वायुमंडल ठाहिण जी सेवा करो। उन जे लाइ चाहे भट्टियूं करो, आपस में संगठित थी करे रोहरियान करो, लेकिन ज्वाला स्वरूप जो अनुभव करो ऐं करायो। हिन सेवा में लॻी वञो त नंढी नंढी ॻाल्हियूं सहज ई परिवर्तन थी वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।